अदा भला ज़ालमनि खे रुॻो असीं सिंधी ॾिसण में था अचूं छा? दुनिया में ॿियूं बि त क़ौमूं आहिनि, उन्हनि सां त अहिड़ो वेल कोन्हे जहिड़ो असां सिंधियुनि सां। अदा हिन दुनिया में न ज़ुल्म न हुआ ऐं न ई मज़लूमियत न ई आहे। सदियुनि जो सिलसिलो आहे, नसलनि जी वेड़ आहे जेका सदाईं खां हलंदी पई अचे। उहा ई क़ौम इन पीड़ा मां ॿाहिरि निकिती आहे जंहिं मुतहद थी पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद कई आहे। माना त पाण आसिरो न कयूं। अदा अहिड़े नालनि में उही आसिरो न कयो, तारीख़ी हवाला छॾियो। हिन वक़्तु दुनिया जी सुपर पावर अमेरिका जी हालत ॾिसो। सिर्फ़ु हिकु आम शख़्स पुलिस हथां क़तल थियो ऐं पूरो अमेरिका मैदान जंग बणियल आहे। इहे आहिनि ज़िंदा क़ौमूं जेकी ज़िंदगी जे मयार खे सम्झनि थियूं। ऐं असां वटि इंसाननि खे जानवरनि जीअं मारियो वञे थो। कॾहिं कंहिं सिंधी खे कराची में नंढड़े ॿार खे चमाट हणण जे पलांद में मारियो वञे थो, त कॾहिं दुकान जे अॻियां बीहण जे करे मारियो वञे थो। कॾहिं यूनिवर्सिटी में फाइनल ईयर जे शागिर्द खे हक़ सच जी ॻाल्हि करण ते यूनिवर्सिटी में मारियो वञे थो, त कॾहिं मस्जिद में सिंध जे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ अज़ीम किरदार खे मारियो वञे थो। कॾहिं सूली ते लटकायो वञे थो, त कॾहिं ज़हर पीआरे मारियो वञे थो। सदियुनि जो सफ़र इन तर्ज़ ते रहियो, पर अफ़सोस असां पोइ बि कुझु न सिखियो। असांजा सवे माण्हू सालनि खां गुम आहिनि, पर पोइ बि क़ौम ख़ामोश आहे, छो त असांखे इन हक़ीक़त जी ख़बर ई नाहे। अदा भला जेके माण्हू गुम थी था वञनि उन्हनि जो ॾोह कहिड़ो हूंदो आहे? अदा ॾोह हुजे हा त जेलनि में हुजनि हा, अहिड़ी तरह गुम थोरी हुजनि हा। ऐं जेकॾहिं वाकई में उन्हनि जो को ॾोह आहे त पोइ उन्हनि खे कानूनी तरीक़े सां सज़ा ॾिनी वञे, FIR दर्ज करे कोर्ट में पेश करे ॾोह जे हिसाब सां सज़ा ॾिनी वञे। पर दुनिया जो को बि कानून इन ॻाल्हि जी इजाज़त नथो ॾे त माण्हुनि खे ईअं खणी गुम करे छॾियो, छो त हर माण्हू कंहिं न कंहिं ख़ानदान सां जुड़ियल हूंदो आहे। कंहिंजो पीउ, कंहिंजो पुटु त कंहिंजो भाउ हूंदो आहे। हिकु माण्हू जे अचानक गुम थियण सां ख़ानदान जा बाक़ी फ़र्द कहिड़ी अज़ियत सां ज़िंदगी गुज़ारनि था, इन जो अंदाज़ो उहे ई लॻाए सघनि था जेकी इन कंडीशन मां गुज़री रहिया आहिनि। अदा पोइ आख़िर इन जो हल छा आहे? अदा ही कानून फितरत आहे त नंढी कुवत हमेशह वॾी कुवत जी गिरफ़्त में रही आहे। उहा नंढी कुवत हरकत न कंदी त लताड़जी वेंदी। इन्ही बेहरकती मादे खे असां तरजीह ॾेई पंहिंजे मथां थींदड़ हर ज़ुल्म खे पाण दावत ॾिनी आहे। पंजनि जी मुनाफ़क़त न हुजे त धारियुनि जी ॾाढ जो सवाल ई पैदा नथो थिए। यादि रखो त कमज़ोरी जे करे ई मजबूरी जो दर खुलंदो आहे, ऐं कमज़ोरी जो मादो तॾहिं पैदा थींदो आहे जॾहिं इख़्तिलाफ़ जो पाछो ज़िंदगी जो हम सफ़र थींदो आहे। असांजी सभ खां वॾी ग़लती इहा त असीं क़ौम जी आड़ में क़बीलनि में रहूं था। हिते क़ौम जो लफ़्ज़ तसवराती सोच थी सघे थो, पर हक़ीक़ी वजूद जो नालो ई नाहे। इहो ई सबबु आहे जो असांजे जज़्बातनि सां खेॾी हिते धारीअ जो हर मफ़ाद पूरो थींदो आहे। इन ॻाल्हि जो अंदाज़ो जाली डोमिसाइलनि ते हलंदड़ ट्रेंड मां लॻाए सघिजे थो, जंहिंमें 18 लख ट्वीट त थियनि था, पर ही बि त ॾिसो मैदान में घणा लहनि था। ऐं वरी ही बि ॾिसो त जेकी मैदान में लथा उन्हनि जो साथ केतिरो आहे ऐं वरी मुखालफ़त जो अंग केतिरो आहे। असां इहो ई सोचूं था त मुश्ताक सरकी लीडर नाहे, इन करे अहिड़ो हाल आहे। पर जेकॾहिं इन जी जॻह ते ॿियो को लीडर हुजे हा, पोइ छा पूरी क़ौम उन जो साथ ॾिए हा? कॾहिं बि न। क़ौम जो माज़ी सच जो आईनो हूंदो आहे, उन आईने में ॾिसी सचाई जा दलील ॾिसो, पूरी हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। असांखे पंहिंजी सोच तब्दील करण जी ज़रूरत आहे। यादि रखो त हिकु इंसान जी ज़िंदगी केतिरनि ई मरहलनि में गुज़रे थी। मुख़्तलिफ़ मरहलनि में मुख़्तलिफ़ कंडीशन्स हूंदियूं आहिनि जेकी इंसान खे उन मुताबिक़ जीअण ते आमादा कंदियूं आहिनि। मुख़्तलिफ़ मरहलनि जूं तल्ख़ हक़ीक़तूं इंसानी ज़िंदगी ते पंहिंजो असरु छॾनि थियूं। इन बुनियाद ते इंसान ग़लती कंदो आहे। इन करे चयो वेंदो आहे त उहो इंसान ई नाहे जंहिंजे किरदार में का ग़लती नाहे। पर असांजी सोच जो मयार ही आहे त जेको शख़्स असां लाइ हक़ जी ॻाल्हि करे उनखे एप्रिशिएट करण बजाए उनखे तनक़ीद जो निशानो बणायो वेंदो आहे, या त उनजे किरदार खे माज़ी जी ग़लती सां ॻंढियो वेंदो आहे, या वरी उनजी सोच खे मुस्तक़बिल जी साज़िश सम्झियो वेंदो आहे। असां अक्सर सोशल मीडिया ते पंहिंजो इल्म ऐं महारत ॾेखारण लाइ हर किरदार खे तनक़ीद जो निशानो बणायूं था, पर ख़ुदि पंहिंजे किरदार खे ॾिसण जा इनकारी हूंदा आहियूं। जॾहिं असां पाण हिक ॿिए जा वैरी हूंदासीं त पोइ तरक़ी ऐं ख़ुशहाली जी कहिड़ी उमेद रखिजे। अफ़सोस सां चवणो थो पवे त असां वटि क़ौम परस्ती ऐं मज़हब हिक ॿिए जा ज़िद बणिजी विया आहिनि, जॾहिं त हक़ीक़त में मज़हब ऐं क़ौम परस्ती हिक ई राह जा ॿ मुसाफ़िर हूंदा आहिनि। इन करे माज़ी मां सिखो ज़रूर, पर माज़ी में जियो न। सिंध जो हीरो राजा ॾाहिर आहे या मोहम्मद बिन कासिम, इन बहस खां वधीक इन ॻाल्हि जी फ़िक्र कयो त असांजो ईंदड़ नस्ल ख़ुशहाली जे दर ते हूंदो या नाइंसाफ़ी जे जंगल में पलंदो, छो त बुखायल पेट खे कंहिं हीरो जी न बल्कि खाधे जी ज़रूरत हूंदी आहे। यादि रखो त अॼु जी सोच सुभाणे जो नतीजो हूंदो आहे। नफ़रत जी बाहि बारे मोहबत खे परवान चाढ़नि नामुमकिन हूंदो आहे। क़ौम जो मयार तॾहिं ठहंदो आहे जॾहिं पंहिंजनि में ज़िंदा ज़मीर हूंदो आहे।